नाज़रीन, सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन जी फीस में 2017 खां पोइ थियल इज़ाफ़े खे क़ालअदम क़रार ॾींदे फीसूं जनवरी 2017 ताईं मंजमद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त खानगी स्कूल फीसुनि जो ॿीहर तइयुन कनि ऐं वालिदैन खां उगाड़ियल इज़ाफ़ी फीस ईंदड़ फीसुनि में शामिल कई वञे। फ़ैसिले में जस्टिस फैसल अरब इख़्तिलाफ़ी नोट पिणु लिखियो आहे। सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन तरफ़ां शागिर्दनि खां इज़ाफ़ी फीस वठण ख़िलाफ़ दाख़िला दरख़्वास्तुनि ते केस जी तफ़सीली फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच तरफ़ां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जस्टिस एजाज़ुल हसन 59 सिफ़नि ते तहरीर कयो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में खानगी स्कूलन जी फीस में 2017 खां पोइ थियल इज़ाफ़े खे क़ालअदम क़रार ॾींदे खानगी स्कूलन जूं फीसूं जनवरी 2017 ताईं मंजमद करण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां खानगी स्कूलन खे वालिदैन खां वरतल इज़ाफ़ी फीस ईंदड़ फीसुनि में एडजस्ट करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त खानगी स्कूलन तरफ़ां रेगुलेटरी अथॉरिटी खां मंज़ूर थियल फीस वरिती वञे। समूरा खानगी स्कूल कानून मूजिब फीस जो ॿीहर तइयुन पिणु कनि। अदालती फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त खानगी स्कूलन में 2017 खां कानून जे उबतड़ फीसुनि में तमामु घणो इज़ाफ़ो कयो। हाणे फीस उगाड़े जी निगरानी लाॻापियल रेगुलेटरी अथॉरिटी कंदी। अदालती फ़ैसिले में इहो बि चयो वियो आहे त समूरा खानगी स्कूल वालिदैन खां उगाड़ियल इज़ाफ़ी फीस ईंदड़ फीसुनि में शामिल कनि। फीसुनि बाबति शिकायतुनि जे अज़ाले लाइ शिकायती सेल पिणु क़ाइमु कयो वञे। केस जे तफ़सीली फ़ैसिले में जस्टिस फैसल अरब इख़्तिलाफ़ी नोट पिणु लिखियो आहे, जंहिं में चयो वियो आहे त खानगी स्कूलनि जे सालियाने फीस में इज़ाफ़े जी हद 5% मुक़ररु करणु मुनासिब नाहे। सालियाने फीस में 8% इज़ाफ़ो ज़मीनी हक़ीक़नि सां मुताबिक़त रखे थो। सिंध हुकूमत ज़मीनी हक़ीक़नि खे नज़र में रखंदे 2 महीननि में कानून साज़ी करे। जस्टिस फैसल अरब इख़्तिलाफ़ी नोट में इहो बि लिखियो आहे त सरकारी स्कूलनि में हालत ख़राब आहे। गुज़िरियल 30 सालनि दौरान मुल्क अंदर वॾे तादाद में खानगी तालीमी इदारा खुलिया। वालिदैन पारां ॿारनि जे खानगी स्कूलनि में दाख़िला कराइण जो सबबु सरकारी स्कूलनि जी नाक़स कारकरदगी हुई।